नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरों सिलसिलो जारी है। इन वक्त खैबर मां ख़बर ईंदड़ खैबर बस स्टॉप नेशनल हाईवे रोड जे पासे का चिंकिन रिक्शाइन ऐं सुजुकियुनि जे बीहण करे उतां जे गुज़रंदड़ माण्हुनि तोड़े खैबर शहर अंदर वेंदड़ सवारियुनि खे वरी तकलीफ़ पेश अचे थी। उन मौके ते खैबर शहर जे अवाम मीडिया जे नुमाइंदनि अॻे ॻाल्हाईंदे चयो त हुकूमत पारां रोडनि जे पासनि खां इंक्रोचमेंट त कराई, पर खैबर शहर जे बस स्टॉप ते ॿिन्ही रोडनि जे पासनि खां चिंकिन रिक्शाइन रेडन ऐं सुजुकियुनि जी बीह लॻियल आहे, जंहिं करे केतिरा ई हादसा थी चुका आहिनि। हिक त खैबर वाया टंडो आदम यूटर्न सही ठहियल न हुजण करे केतिरनि मायरनि जूं झोलियूं, केतिरनि भेनरुनि जा ॿाहिरि, केतिरनि वीहनि जा वर ऐं केतिरनि यतीमनि जा पीउ हिते थींदड़ हादसनि सबबि पंहिंजूं जानियूं विञाए चुका आहिनि। सो असीं डिप्टी कमिश्नर मटियारी रोड्स खाते जे आला ऑफिसरनि ऐं तक जे चूंडियल नुमाइंदनि खे पुरज़ोर अपील था करियूं त खैबर बस स्टॉप तां इंक्रोचमेंट तहत बीठल गाॾियुनि ऐं रेडिंग खे हटायो वञे ऐं खैबर वाया टंडो आदम यूटर्न खे सही तरीक़े सां ठारायो वञे त जीअं ईंदड़ हादसनि खां बची सघिजे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।